बॉलीवुड जे लेजेंड अदाकारनि दिलीप कुमार ऐं राज कपूर जे पाकिस्तान में मौजूद घरनि जी हुकूमत क़ीमत मुक़ररु करे छॾी ऐं हाणे रुगो ख़रीदारी जो अमल शुरू थियणो आहे। ॿिन्ही अदाकारनि पंहिंजी ज़िंदगीअ जो कुझु हिसो पिशावर में गुज़ारियो हो। संदन भारत मुंतक़लीअ बैदि उहे घर मुक़ामी माण्हुनि जी मिल्कियत थी विया, पर हुकूमत उन्हनि खे महफ़ूज़ रखण ऐं हुते म्यूज़ियम ठाहिण लाइ क़दम खणी रही आहे। पिशावर जे डिप्टी कमिश्नर उन्हनि घरनि जी क़ीमत मुक़ररु कई आहे ऐं टाइम न्यूज़ खे मिलियल दस्तावेज़ मूजिबि उन्हनि घरनि जी ज़मीन ऐं मलबे जो अलॻि अलॻि काथो लॻायो वियो आहे। ढकी दिलगिरान में वाक़िए कपूर हवेली पंहिंजे दौर जी हिकु शानदार इमारत हुई। उन जो कुल रक़बो लॻभॻि 6 मरलनि खां वधीक ॿुधायो वियो आहे। जंहिं हिसे ते इमारत जो मलबो आहे उन जो रक़बो 5184 मुरबा फीट आहे। हवेली जी ज़मीन जी क़ीमत 1 करोड़ 15 लख खां वधीक मुक़ररु कई वई आहे, जॾहिं त मलबे जी क़ीमत जो काथो 34 लखनि खां वधीक जो लॻायो वियो आहे। ईअं चई सघिजे थो त हिकु हवेली जी क़ीमत 1.5 करोड़ मुक़ररु कई वई आहे। हिन वक़्तु इहे जायूं मक़ामी वापारी कुटुंब जी मिल्कियत आहिनि, जेकी संदन बुज़ुर्गनि नीलामी में ख़रीद कयूं हुयूं ऐं हाणे जेका क़ीमत मुक़ररु कई वई आहे उहा सरकारी अघ आहिनि ऐं मार्केट जी क़ीमत केतिरी थी सघे थी इहो वाज़िह नाहे। हुकूमत दिलीप कुमार जे घर में बि दिलचस्पी ॾेखारींदे उन जी क़ीमत बि मुक़ररु करे छॾी आहे। इहो घर पिशावर जे किस्सा ख़ानी बाज़ार में मोहल्ला ख़ुदादाद में वाक़िए आहे। उन जो कुल रक़बो 4 मरला ॿुधाए पियो वञे। उन जी तामीर वारो हिसो 1077 मुरबा फीट खां कुझु वधीक आहे। उन जी ज़मीन जी क़ीमत 72,80,000 खां वधीक मुक़ररु कई वई आहे, जॾहिं त उन घर जे मलबे जी क़ीमत जो काथो 7,76,000 खां वधीक जो लॻायो वियो आहे। उन हिसाब सां दिलीप कुमार जे घर जी क़ीमत 80,56,000 खां वधीक थिए थी। ॿिन्ही लेजेंड अदाकारनि जे घरनि जी कुल क़ीमत 2 करोड़ 30 लख ऐं 56,000 खां वधीक मुक़ररु कई वई आहे ऐं हुकूमत इन हवाले सां फंड्स बि जारी करण लाइ क़दम खणी रही आहे। हुकूमत कपूर हवेली ऐं दिलीप कुमार जे घर खे सरकारी तहवील में वठी ईंदड़ नसुल लाइ महफ़ूज़ रखी म्यूज़ियम क़ाइमु करण जो इरादो रखे थी, जेको लेजेंड अदाकारनि या फिल्म इंडस्ट्री बाबति हुजे। कुझु महीना अॻु घरनि जे मालिकनि जो मौक़िफ़ साम्हूं आयो हो, जंहिं में हू चई रहिया हुआ त जेकॾहिं हुकूमत खेनि दुरुस्त अघ ॾिना त ॿई घर सरकारी तहवील में ॾेई छॾींदा, न त घर डहिराए प्लाज़ा तामीर करण जो मंसूबो शुरू कयो वेंदो। ॿिन्ही ख़ानदाननि जूं यादूं उन्हनि घरनि सां वाॻियल आहिनि। ऋषि कपूर ऐं शशि कपूर हिकु भेरो पाकिस्तान जे दौरे ते आया त हुननि ख़ासि तौर ते पिशावर में पंहिंजे अबाणे घर कपूर हवेली वञण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई। शशि कपूर ऐं ऋषि कपूर खां सवाइ दिलीप कुमार पंहिंजे घरनि सां वाॻियल यादूं बयानु कंदा रहिया आहिनि। कपूर ख़ानदान जा माण्हू इन हवेली जी मिटी बि पाण सां गॾु भारत खणी विया हुआ त जीअं संदन यादूं ताज़ा रही सघनि।